अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ यहाँ सारा सुमरो आऊं आया पेरिया गुल। सब खबरी का नजर हेडलाइन ते। अमरीका ईरान विच में 45 ॾींहं जी जंगबंदी जी कोशिशनि में अहम अॻु भराई जो इम्कान। इस्लामाबाद मुआहिदे जे नाले सभिनी मरहलनि ते मुश्तमिल मंसूबो पेश। पाकिस्तान प्लान जो ख़ाको ईरानी अमरीका सां शेयर करे छॾियो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जा अमरीका जे नायब सदर ख़ासि नुमाइंदे ऐं ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ी सां राब्ता। ख़ाबरू इदारे मूजिब मंसूबे तहत पहिरियां फौरी जंगबंदी पोइ जामे मुआहिदो थींदो। मुआहिदे में ईरान तरफ़ां एटमी हथियारनि तां दस्तबरदार थियण जो इम्कान। बदिले में पाबंदियूं नरम ऐं मंजमंद आसासा बहाल थी सघनि था। ईरान जे आला उहिदेदार मसूदो मिलण जी तस्दीक करे छॾी। डेड लाइन ख़त्म थियण खां अॻु ईरान मथां हमलनि में तेज़ी। अमरीका ऐं इसराइल जे हमले में ईरानी इंटेलिजेंस चीफ मजीद खादमी शहीद। तेहरान मथां बमबारी में 6 ॿारनि समेत 24 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। ईरानी मीडिया मूजिब हमलनि में तेहरान जूं 3 रिहाइशी इमारतूं मुकमल तौर तबाह थी वयूं। 50 खे नुक़सान पहुतो आहे। मस्जिद, यूनिवर्सिटी ऐं गैस स्टेशन बि निशानो बणायो वियो। ईरानी मीडिया जो वधीक चवणु आहे त कुम शहर में बि रिहाइशी इमारत खे निशानो बणायो वियो, जंहिंमें 5 ॼणा शहीद थी विया। बैरूत मथां इसराइल जी बमबारी में 8 ॼणा शहीद ऐं 5 ज़ख़्मी थी विया। ईरान जो जवाबी हमलो इसराइल मथां मिसाइलनि जी बरसात करे छॾी। तल अबीब में इमारत तबाह, विच इसराइल में 15 इमारतनि खे नुक़सान पहुतो। हैफा में इमारत मां केतिरनि ई कलाकनि खां पोइ 2 लाश कढिया विया, ॿियनि जी ॻोल्हा जारी। मिसाइल हमले में घण मार इमारत तबाह थियण करे 4 ॼणा दॿिजी विया हुआ ऐं 4 ज़ख़्मी थी विया हुआ। हरमज़ वारो सामूंडी लंघ न खोलण ते ट्रंप धमकियुनि ऐं गारियुनि खां पोइ पुराणी डेड लाइन में 24 कलाकनि जी वाध करे छॾी। मुआहिदे लाइ डेड लाइन जो वक़्तु अंगारे जी राति 8 वॻे मुक़ररु। ईरान जे तेल जे कब्ज़े जी बि धमकी। मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ ऐं बयाननि में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त स्टीव विटकॉफ ऐं जेरेड कुश्नर ईरानियनि सां सख़्त ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। वॾो इम्कान आहे त अॼु मुआहिदो थी वेंदो। इहो बि मुमकिन आहे त मुआहिदो न थिए। अमरीकी सदर चयो त ईरान मथां क़यामत बर्पा थी वेंदी। ईरान जे तेल ते कब्ज़ो करण ते बि गौर करे रहिया आहियूं। पाकिस्तान पारां गॾियल अरब अमारात खे कर्ज़ वापसि करण जो फ़ैसिलो। नाणे वारी वज़ारत $3.5 अरब समेत 4.8 अरब अदायगियुनि जो बंदोबस्तु करे वरितो। हुकूमती ज़रियनि जी दावा आहे त पाकिस्तान खे ॿिनि दोस्त मुल्कनि $5 अरब खां वधीक जी अदायगी जी ख़ातिरी कराई आहे। सिंध सरकार मोटरसाइकिल मालिकनि खे ₹2000 पेट्रोल सब्सिडी ॾियण जी शुरूआत करे छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ट्रांसपोर्टरनि खे सब्सिडी पैकेज ॾेई रहिया आहियूं। ₹2000 सब्सिडी रुगो रजिस्टर्ड मोटरसाइकिल वारनि खे ॾिनी वेंदी। रक़म ॾियण जी शुरूआत करे छॾी आहे। एक्साइज़ एंड टैक्सेशन जी वेबसाइट ते रजिस्ट्रेशन चेक करे सघिजे थी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मोटरसाइकिल पंहिंजे नाले कराइण वारी ट्रांसफर फीस ख़त्म कई वई आहे। शहरी ख़रीद कयल मोटरसाइकिल मुफ़्त पंहिंजे नाले कराइनि। ट्रांसफर ऑफिसूं राति जो 12 वॻे ताईं छंछरु ऐं आछर जे ॾींहुं बि खुलियल रहंदियूं। मिपो ख़ासि वेझो नारी कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़तल। ॻोठ नज़दीकाबाद में 22 वरियनि जी हसीना सोलंकी खे मुबैना तौर मुड़ुस ऐं ॾेर गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ज़रनि मूजिब खाण पुलिस मक़तूला नारी जे मुड़ुस खे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो आहे।